वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त भारत तरफ़ां सिंतास मुआहिदो हिकु तरफ़ो अहम ख़बर नाज़िमा सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु हो त पाकिस्तान पंहिंजे हिसे जी पाणी ते का बि सौदेबाज़ी न कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु हो त पाकिस्तान में 13,000 ग्लेशियर्स आहिनि। ग्लेशियर्स जो तहफ़ुज़ असांजे लाइ तमामु अहम आहे। मां ॿुधायूं पिया वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु हो त पाकिस्तान जो पाणी 50% ग्लेशियर्स मां ईंदो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु हो त पाकिस्तान समेत दुनिया खे मौसमियाती तब्दीलियुनि जो चैलेंज आहे। मां ॿुधायां पिया वज़ीर आज़म पारां चयो वियो त पाकिस्तान में 2022 में बदतरीन ॿोॾ आई, फसल तबाह थी विया ऐं इंफ्रास्ट्रक्चर खे नुक़सानु पहुतो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु हो त माहौलियाती तब्दीली जो मसइलो सभिनी खां अहम आहे। आगाह कयूं पिया ख़बर जे हवाले सां वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त भारत तरफ़ां सिंतास मुआहिदो हिकु तरफ़ो मुअतल करण वारो फ़ैसिलो मज़म्मत जोॻो अमल आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु हो त पाकिस्तान पंहिंजे हिसे जे पाणी ते का बि सौदेबाज़ी न कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त पाकिस्तान में 13,000 ग्लेशियर्स आहिनि। ग्लेशियर्स जो तहफ़ुज़ असांजे लाइ अहम आहे। वज़ीर आज़म चयो त पाकिस्तान जो पाणी 50% ग्लेशियर्स मां ईंदो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां चयो वियो आहे त पाकिस्तान समेत दुनिया खे मौसमियाती तब्दीलियुनि जो चैलेंज आहे। संदसि चवणु त पाकिस्तान में 2022 में बदतरीन ॿोॾ आई, फसल तबाह थी विया, इंफ्रास्ट्रक्चर खे नुक़सानु पहुतो। वज़ीर आज़म पारां चयो वियो आहे त माहौलियाती तब्दीली जो मसइलो सभ खां अहम आहे। अहम ख़बर नाज़िमा सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त पाकिस्तान में 2022 में बदतरीन ॿोॾ आई, माहौलियाती तब्दीली जो मसइलो सभ खां अहम आहे। मांखे आगाह कयूं पिया त दोशंबे में वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां ख़िताब कयो वियो आहे, जंहिंमें हुनजो इहो चवणु आहे त भारत तरफ़ां सिंतास मुआहिदो हिकु तरफ़ो मुअतल करण वारो फ़ैसिलो क़बूल न कयो वेंदो। पाकिस्तान पंहिंजे हिसे जी पाणी ते का बि सौदेबाज़ी न कंदो।